हुक्मरानी कई ऐं केतिरे अरसे ताईं हुक्मरानी कई ऐं मुग़लनि सां हुननि कीअं महाडो अटकायो। कलोड़नि जे दौर जी शुरूआत 1701 खां थी ऐं कलोड़नि 1783 ईस्वी ताईं सिंध ते हुकूमत कई। दोस्तो, कलोड़नि जो वॾो सरदार मियां छन्नो हुयो जेको 7 पहाड़नि जो पगदार हुयो, जंहिंमें कोरेजा, चन्ना, सहता, सम्मा, महर, बिलाल ऐं डहर शामिल आहिनि। मियां छन्नो सेवण लॻ झांगारा बाजारा शहर ॿुधायो हुयो। उन जे फौत थियण खां मियां आदम शाह कलोड़ो पैदा थियो जेको अल्लाह वारो दरवेश सिफ़त इंसान हुयो, जंहिंखे केतिरा ई मुरीद पिण हुआ। दोस्तो, कलोड़नि खे शाह ऐं मियां जा लक़ब मिलियल हुआ। माण्हू खेनि मियां या शाह सॾींदा हुआ, जिन जी वॾी पीरी मुरीदी हूंदी हुई। आदम शाह कलोड़े जे दौर में कलोड़ा हमेशा धारनि जे कब्ज़े खिलाफ विढ़ंदा रहंदा हुआ। अहिड़ीअ तरह हिक वेढ़ दौरान आदम शाह कलोड़े खे मुग़लनि जी फौज गिरफ़्तार करे मुल्तान में खेनि फाही ॾेई छॾी। पोइ बि कलोड़ा माठ करे न वेठा ऐं धारनि खिलाफ वेढ़ जारी रखी। दोस्तो, आदम शाह कलोड़े खां पोइ उन जे पोटे मियां इलियास गादी संभाली ऐं जिदोजहद जारी रखी। उन खां पोइ मियां शाह मोहम्मद कलोड़े गादी संभाली ऐं जंहिंखे हज़ारे मुरीद हुआ ऐं उन केतिरनि ई मुरीदनि खे गॾु करे मुग़लनि खिलाफ जिदोजहद जो ऐलान कयो। मियां शाह मोहम्मद कलोड़े घाड़ वाह कढरायो ऐं उन ते ज़मींदारनि सां तकरार हुजण करे तर जे ज़मींदारनि, जंहिंमें अबड़ा ऐं सांगी ज़मींदार बि शामिल हुआ, उन वक़्तु मुग़लनि जे बखर में मुक़रर कयल गवर्नर खे दाह ॾिनी, जंहिं हिकु लश्कर मोकिलियो ऐं उन जंग में मियां शाह मोहम्मद पंहिंजनि मुरीदनि खे गॾु कयो ऐं उन झेड़े दौरान मियां शाह मोहम्मद मारिजी वियो। दोस्तो, मियां शाह मोहम्मद जी दरगाह तालका कंबर लाड़काणे रोड ते वाक़ आहे, जंहिं ते हर साल वॾो मेलो पिण लॻंदो आहे, जेको मियां शाह मोहम्मद खबड़नि वारे नाले सां बि मशहूर आहे। दोस्तो, मियां शाह मोहम्मद कलोड़े खां पोइ मियां नसीर मोहम्मद कलोड़ो गादीअ ते वेठो ऐं उन वक़्तु हिंदुस्तान ते मुग़लनि जो शहनशाह औरंगज़ेब बादशाह हो। सुतती मियां नसीर खे मुग़लनि बग़ावत जे ॾोह में गिरफ़्तार कयो, दिल्ली जे दरबार पहुचायो, पर कुझु अरसे खां पोइ खेनि रिहा कयो वियो। दोस्तो, 1652 ईस्वी में नसीर मोहम्मद कलोड़े पंहिंजो लश्कर तैयार कयो ऐं मुग़लनि सां विढ़ियो, बिला आख़िर बखर ते कब्ज़ो कयो। अहिड़ी तरह दिल्ली दरबार मियां नसीर मोहम्मद खे हुक्मरानी जो हक़ ॾिनो। 1681 ईस्वी में कलोड़ा खानदान जी हुकूमत जो बाक़ायदगीअ सां बुनियाद पियो ऐं दिल्ली सरकार जी सिंध ते गिरफ़्त घटिजी वई ऐं कलोड़नि जी हुकूमत मज़बूत थींदी वई। दोस्तो, मियां नसीर मोहम्मद कलोड़े पंहिंजे लश्कर खे वॾो मज़बूत बणायो ऐं ॿियनि क़ौमुनि खे पाण सां मिलायो। उन्हनि मां बहादुर माण्हुनि खे पंहिंजे लश्कर में शामिल करे ऐं जर्नैल जे उहिदनि ते मुक़रर कयो, जंहिंमें फौजो सूमरो, शाह पंजू सुल्तान, मियां सोबदार टालपुर, जंगू जमाली, हासिल फ़कीर लाशारी, बागो चांडियो, शाह गोदड़ियो खोसो, मुराद कलेरी, यारो रिंद, कमाल खान मशहूरी, मीरण सोलंगी, डोंगर खान मक्सी, सोराब जतोई ऐं गुल मोहम्मद लगारी शामिल आहिनि। मियां नसीर मोहम्मद कलोड़े जे वफ़ात खां पोइ मियां दीन मोहम्मद कलोड़ो गदीअ ते वेठो, जंहिं मुग़लनि खिलाफ जिदोजहद खे ज़ोर वठरायो, पर मुग़लनि उन खे क़त्ल कराए छॾियो। पर कलोड़नि पंहिंजी हार न मञी। मियां दीन मोहम्मद खां पोइ मियां यार मोहम्मद पंहिंजो लश्कर साण करे ऐं जाबलू पट्टीअ में रूपोश थी वियो ऐं मुग़लनि जे खिलाफ जिदोजहद जारी रखियो ऐं उन्हनि खिलाफ विढ़ंदो रहियो। अहिड़ीअ तरह हू जबलनि खां हेठि लथा, नेंग ऐं मंछुर ढंढ खां थींदे फतेहपुर, शिकारपुर, कंडियारो ऐं लाड़काणो फतेह करे पंहिंजे कब्ज़े हेठि कयाऊं। बिला आख़िर मुग़लनि 1701 ईस्वी में पंहिंजी हार मञी ऐं पंहिंजे ज़वाल जो सिज लहंदे ॾिठो। बखर, सेवण, सिबीअ जा इख़्तियार बि संदन हवाले कया। दोस्तो, शाह इनायत शहीद बि हिन दौर जो बुज़ुर्ग हुयो, जंहिं ग़रीबनि लाइ नारो ॾिनो हुयो त जेको खेड़े सो खाए, याने जेको कमाए उहो ई खाए। पर उन नारे ते तर जे ज़मींदारनि सां गॾु मियां यार मोहम्मद कलोड़ो उन जे खिलाफ थी पियो ऐं अहिड़ीअ तरह शाह इनायत शहीद खे मुग़लनि जे लश्कर खां शहीद करायो वियो, जंहिं ते शाह अब्दुल लतीफ़ भेटाई, मखदूम मोइनुद्दीन ठठवी मथनि तमामु घणो नाराज़ थिया। दोस्तो, मियां यार मोहम्मद जे वफ़ात खां पोइ
मियां नूर मोहम्मद कलोड़ो इक़्तिदार ते वेठो ऐं 1736 में ठठो बि आज़ाद थियो। मुग़लनि खे मुकमिल शिकस्त मिली वई। दोस्तो हिकड़नि दुश्मननि खां अञा मस जान छुटी त वरी ॿिनि दुश्मननि सिंध ते हमलो कयो। जी हा दोस्तो, सिंध जो सभ खां वॾो दुश्मन नादर शाह ईरानी, जंहिं केतिरनि ई मुल्कनि ते कब्ज़े करण खां पोइ हिंदुस्तान ते बि कब्ज़ो कयो ऐं दिल्ली शहर खे पंहिंजे बरबरीयत जो निशानो बणायो ऐं वॾे फुरलट करण खां पोइ 1738 ईस्वीअ में सिंध ते हमलावर थियो ऐं सिंध खे दिल सां फुरे लुटे पैसा ॾोकड़ खणी ऐं मियां नूर मोहम्मद कलोड़े जे ॿिनि पुटनि खे बि साण ईरान खणी वियो, जेकी नादर शाह जे मरण खां पोइ आज़ाद थी वापसि सिंध मोटिया हुआ। मियां नूर मोहम्मद कलोड़े जे फौज में समाट ऐं बलोच लश्कर शामिल हुआ। दोस्तो मियां नूर मोहम्मद कलोड़े खां पोइ मियां गुलाम शाह कलोड़ो इक़्तिदार ते वेठो ऐं उन्हीअ वॾे दबदबे सां हुकूमत कई ऐं सिंध में वॾी खुशहाली आंदी। उन्हीअ करे सिंध में कलोड़नि जे दौर खे सोनहरी दौर बि चयो वेंदो आहे। कलोड़नि जे दौर में तमाम वॾियूं वॾियूं शाखूं खोटायूं वयूं ऐं वॾा वॾा वाह पिण खोटाया विया ऐं ज़रात खे वॾो ज़ोर वठायो वियो ऐं सिंध खुशहाली तरफ़ गामज़न थियो। उन वक़्तु सिंध में दफ़्तरी ज़बान फारसी हूंदी हुई। कलोड़नि जे दौर में तमाम वॾा शाइर ऐं बुज़ुर्ग पैदा थिया, जिन में शाह अब्दुल लतीफ़ भेटाई रहमतुल्लाह अलैह, अब्दुल रहीम गिरोहड़ी ऐं मोहम्मद हाशिम ठठवी, जंहिं 300 किताब लिखिया हुआ। दोस्तो कलोड़नि जे दौर में सभ खां बहितरीन हुक्मरान मियां नूर मोहम्मद कलोड़े खे छॾियो वेंदो आहे। दोस्तो कलोड़नि केतिरा ई शहर ऐं बस्तियूं जोड़ाया, जिन में खुदाबाद, मुरादाबाद, ॻाढ़ी शहर शामिल आहिनि। नेरून कोट खे हैदराबाद बि कलोड़नि जे दौर में सॾियो वियो। कलोड़नि केतिरा ई कोट ऐं किला ठाराया, जिन में हैदराबाद जो पको किलो पिणु शामिल आहे। उन खां अलावा 500 मस्जिदूं ऐं मदरसा ऐं मुक़बरा कलोड़नि जे दौर में तामीर थिया, जिन में खुदाबाद वारी मस्जिद ज़िंदा मिसाल आहे। हिन मस्जिद खे 300 साल गुज़री विया आहिनि, पर अञा ताईं पंहिंजी साॻी हालत में ज़िला दादूअ में मौजूद आहे। दोस्तो बिल आख़िर 1783 ईस्वीअ में टालपुरनि हथां कलोड़नि खे शिकस्त थी ऐं कलोड़नि जे दौर जी पुॼाणी थी। आख़िर में शेख अयाद जे हिन शेर सां मोकलाणी कंदासीं। सवे आया सिंध में नवां नादर शाह, कान्हे का तारीख़ में वेड़